सुबुह जो सलाम सॼी संगत खे। दोस्तो, सुर रिप जो बैत हाज़िर ख़िदमत आहे। लतीफ़ साईं फरमायो, जाए न सॼो ॾींहुं हींअरो ओठे वॻ जीअं, मूं पिरियांसे नींहुं छिनण कारण न कयो। साईं बैत में कंहिं बि शाइर जो या ॻाल्हि में बि कंहिं माण्हूअ जो इज़हार करण जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे। चई त ईअं बि सघिजे थो त मुंहिंजो जेको सो नींहुं अहिड़ो आहे, मुंहिंजे महबूब सां जो बर्दाश्त नथो थिए, उनजी जुदाई मूंखां बर्दाश्त नथी थिए। पर जेकॾहिं उनजो अंदाज़ बयानु करण वारो लतीफ़ हुजे ऐं उनजो असलूब जेको आहे सो पोइ जुदा न हुजे त पोइ बाक़ी लतीफ़ कीअं आहे? हू अहिड़ो त बेबदल ऐं बेनज़ीर उनजे लाइ बयानु थो करे कैफ़ियत खे त पिणीअ जी जुदाईअ जी ॻाल्हि कंदे बि चए थो त उनमें शाइरीअ में जेके तमसीलूं हूंदियूं आहिनि ऐं तशबीहूं ॾिबियूं आहिनि उनखे ख़ूबसूरत बणाइण लाइ, उनजी कैफ़ियत खे वधीक ज़ोरदार बणाइण जे लाइ, ऐं लतीफ़ साईं उन जा माहिर हुआ। लतीफ़ साईं चवनि था त मुंहिंजो हींअं हिकिड़ी जाइ ते कोन्हे, परेशान आहे छो ऐं कहीं कीअं, जीअं मुंहिंजो जाइ न सॼो ॾींहुं हींअरो ओठे वॻ जी। यारो, ओठे वॻ जी ॻाल्हि शायदि तव्हां मां किन ॾिठी बि हुजे त असांजे थर में अॼु बि उठण जो चङो ख़ासो तइदादु मौजूदु आहे। ऐं शायदि किन दोस्तनि खे ख़बर हुजे त जॾहिं उठ झंग में चढ़ण लाइ पुॼंदो आहे त उन जो चढ़ण जो अंदाज़ ई ॾाढो अजीब आहे। कंहिं बि वण मथां, मिसाल कंडी या ॼार या कुंभट या ॿियो को वणु, बावरी, त उन मां हिकु ॿ चक हणंदो ऐं वरी अॻिते हलंदो। हालांकि जे हिकु ई वण ते बि हू इनखे जेकॾहिं उनखे हिकिड़े वण खे बि खाए त उन मां बि उनजो ढो थी पए, पर उठ जी इहा फितरत कान्हे का। हू चक हणंदो, हिकिड़ो ॿ चक हणी वरी अॻिते वधंदो ॿिए वण ते। अहिड़े तरह सां राति विच में उठ चढ़ंदे चढ़ंदे 4, 5, 6 मैल हलियो वेंदो आहे। हाणे सुबुह जो त धणीअ खे ज़रूरत पए थी, पोइ वीचारो पाणी जी सांदारी कुल्हे में विझी ऐं निकिरंदो आहे। पोइ उठ जा पेर खणंदो वेंदो आहे, ॻोठ राज पुछंदो वेंदो आहे। 5, 6 मैलनि ताईं त उठी आराम सां हलियो वेंदो आहे। पोइ उते जिते विलियसि ॾसि त वरी वञी उतां हुनखे वाघ विझी काईंदो। ऐं उठ जी इहा कैफ़ियत जेका माना हिकु हंधि ते रहण जी न आहे, उहा ई कैफ़ियत उहा उनजी पंहिंजे जी उठ जी जेके धणीअ जी यानी संदसि वर जी, उनजी एतिरी जेका सॼे ॾींहं जी जुदाई सा बि बर्दाश्त करणु ॾुखी आहे। ऐं रोज़ रोज़ जी जुदाई त पोइ असां वटि थर में हिकिड़ो पहाको बि मशहूरु आहे त जिनी धारियूं उठियूं तिन जा आहिर घोरिया, मायूं मुठियूं। आहिर मर्द खे चवनि, मायूं उहे जेके ज़ालूं, माना जिन उठियूं धारियूं उन्हनि जा मर्द जेके सॼो ॾींहुं उठनि जा घोरा हूंदा,
ऐं मायूं वीचारियूं मुठियूं इंतज़ार में बि तव्हां कॾहिं थो अचे जो मानी बि खाए ऐं ज़ाहिर आहे त पंहिंजो वर आहे तंहिं करे उन सां मुहबत बि आहे। पोइ हमरा सुबुह जो निकिरंदा न त पाणी सांदारी भरे ऐं उठनि जी ॻोल्हा में निकिरंदा आहिनि। ऐं इहो रोलड़ो हिकु ॾींहं जो कोन्हे पर रोज़ रोज़ जो आहे। ऐं लती साईं बि इन्हनि जो मुशाहिदो कयो। तॾहिं ओठे वॻे जो मिसाल बि अहिड़े तरह सां ॾिनऊं जो उन वञे जे इंतज़ार जी कैफ़ियत खे हिन खां मथे वधीक बयानु करे नथो सघिजे, जेका चए थी त जाइ न अॻिए हंधि ओठे पंहिंजो वॻ जीअं ऐं मूं पिरियां से संग छिनण कारण न कयो। मूंखे कहिड़ी ख़बर अथई हेॾो मूंखे जेको पंहिंजे वर खां पंहिंजे महबूब खां परे रहणो पवंदो रोज़ानी। ये लतीफ़